साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहब, इहो उस्ताद जलाल चांडी जेके अहल बैत ते जेके माना क़सीदा ऐं नुहा जेके माना रिकॉर्ड कराया, त उन्हनि में तव्हांजे हिसाब सां जेको आहे उस्ताद जलाल चांडी कहिड़नि सुरनि खे घणो इस्तेमालु कयो? हिकिड़ो सुर त मूंखे माना यादि थो अचे त माना सुर भैरवी में उस्ताद जलाल चांडी माना घणा क़सीदा ॻाया आहिनि। हा त हिन सुरनि बाबति असां हेल्प वठंदासीं भाऊ फनकार अजब जलाल दे खां। उहो जेकॾहिं हिन मामले में असांखे मालूमात ॾींदो त असांजी मालूमात में इज़ाफ़ो थींदो। ऐं भाऊ दीदार अली अलाए किथे आहे त उन्हनि खे बि मालूमात आहे त इहे शयूं शेयर करणु मक़सदु जुड़ण जो इहो ई आहे, हिक ॿिए खे मालूमात ॾियणी आहे। हिन कलामनि बाबति जलाल चांडीअ जो फ़न हिकिड़ो इल्मु रखे थो, इल्म जी हैसियत अख़्तियार करे चुको आहे सिंध जे लेवल ते या मुल्क जी लेवल ते, दुनिया में। ऐं हिकु हिसो यूट्यूब जो हिकु हिसो जलाल चांडियो आहे। ऐं जंहिं बि दोस्त जलाल चांडे जा कलाम रखिया आहिनि उनखे व्यूज़ मिलिया नी, उनखे वॉच टाइम मिले थो। जेके सिंध लेवल ते कमु करनि था दोस्त या जेके बि आहिनि, जलाल चांडियो जो जेको फ़न आहे असांजी नज़र में हिकु इल्म जी हैसियत आहे। हिन ते वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे ऐं मालूमात गॾु थियण जी अञा बि गुंजाइश आहे। बाक़ी हाणे इहो भई जेको जीअं हाणे दोस्त कुझु ख़्यालु करनि था, जीअं साईं तनक़ीद जेके करनि था उनखे तनक़ीद जी असां चऊं था गुंजाइश कोन्हे का। हिन मामले में जेको बहितर खां बहितर करे उहो ई जेको आहे सो उनजी सुञाण थींदो ऐं ज़रूरत इन शइ जी आहे त हिन ते कमु कजे। साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहब, हाणे मां तव्हां लाइ हिकिड़ो माना सवाल रखंदुसि त उस्ताद जलाल चांडी माना अहल बैत ते जेके नुहा बि चया, क़सीदा बि ॻाया ऐं माना हुनजी तारीफ़ कई, सनाख़्वानी कई, ईअं सिंध में माना खोड़ सारनि फ़नकारनि ॿियनि बि माना क़सीदा चया, नुहा चया, अॼु ताईं इहो सिलसिलो हले पियो। तव्हां खां पुछिणो इहो हो त उस्ताद जलाल चांडे जी क़सीदा गोई में ऐं ॿियनि फ़नकारनि जी क़सीदा गोई में ऐं उन्हनि जी नुहा गोई में ऐं उन्हनि जे तरीक़े में, ॻाइण जे स्टाइल में माना बुनियादी फ़र्क़ु कहिड़ो आहे, इहो थोरो ॿुधाइजो। हा त बिल्कुलु तव्हां ठीकु चओ पिया। इहो हिकु मथे तव्हां सुवाल पुछो त ॿियनि फ़नकारनि बि क़सीदा ॻाया नी ऐं जलाल साहिब उन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। जलाल साहिब जो पंहिंजो अंदाज़ आहे ॻाइण जो, चपड़ीअ यकतारे ते, ढोलक ते क़सीदा गोई या मनक़बत उन ॻाई पंहिंजे अंदाज़ सां उन ॻाए। ऐं जलाल चांडी साहिब जी इहा ख़ूबी हूंदी, उहो चाहे कलाम ॻाए या क़सीदो मनक़बत, माना हिकु शइ वाज़े थी वेंदो हो, ज़ाहिर थी वेंदो हो। त इमामनि जो जेकॾहिं को पंजतन ते कलाम आहे त उहो ईअं माना महसूसु थींदो हो त जीअं साम्हूं को उहो किसो थी रहियो हुजे ऐं वाक़ियो ॾुख जेको आहे न ज़ाहिर थी वेंदो हो। जेकॾहिं ससी पुनूह ते कलाम आहे त ईअं लॻंदो ॼणा जलाल साहिब माना जलाल चांडीअ जे अॻियां इहो मंज़र थियो हुजे। ससी पुनूह जो दास्तान हीर रांझा जो आहे त ॼण उन्हनि जे साम्हूं थियो आहे या उन जे दौर में थियो आहे इहो किसो वाक़ियो। ठीकु आहे न साईं। ऐं अधे खे चऊं सोहिणी मेहवाल आहे, उन्हनि जो बि जेकॾहिं को किसो बयानु कंदा उन ते कलाम मिड़े कलाम न ॻाईंदो, उन कलामनि में अंदरि माना जलाल साहिब वेही करे ॻाईंदो हो ऐं इहो ई फ़र्क़ु हो त उहो माना असांखे हक़ीक़त जे वेझो इहो कलाम लॻंदा या क़सीदा। बाक़ी हाणे क़सीदा त ॿियनि बि ख़ूब ॻाया नी, आजी गुलाम मैसर साहिब, अली मियारनि, उन्हनि बि दर्द वटां ॻाया, उनजो वरी पंहिंजो अंदाज़। वरी हिननि जो जेको आहे न हिन में मतिलबु जलाल चांडी साहिब में मिठास हुयो, हिन जे आवाज़ में, हिन जे ॻाइण जे अंदाज़ में। माण्हू ध्यानु सां ॿुधंदो ऐं दिलि सां इहे शयूं महसूसु थींदियूं जहिड़ी तरह हू ॻाईंदा। इहो अंदाज़ त अंदाज़ हुनजो वणंदड़ हुयो, आहे, हुनजे राग में, हुनजे फ़न में। साईं क़सीदा गोई में उस्ताद जलाल चांडी जो जेको अंदाज़ आहे
उहो माना फ़नकार खां हटी करे आहे। माना अहिड़ो स्टाइल उस्ताद जलाल चंडे माना अपनायो आहे जहिड़ो को माना सना ख़ान वारो हुजे या हू माना हुजे ई को नोआ ख़ान या कसीदा को हुजे, त माना हुते हू फ़नकार वारो माना हिसाबु लॻे ई कोन थो। हुनजो स्टाइल ई मटियल आहे ऐं सुर खे खणणु ऐं रिदम खे खणणु माना हुनजो हर ॻाल्हि में मटियल आहे। जीअं हुनजे साज़ वारा आहिनि त हुनजो साज़ बि हुनजो अलॻि ई स्टाइल आहे साईं। हा त ईअं त आहे प्यारा भाउ, ॻाल्हि त उहा ई आहे न, ही मरहूम इन शयुनि खे ईअं ॻाए, उहो चाहे कलाम हुजे, कसीदो हुजे, मनक़बत हुजे, हक़ीक़त जो रंग हुनखे ॾिनई। कलामनि में बि जेकॾहिं को ॾुख आहे त उहो ॾुखाए अंदाज़ में ॻाईंदो, ख़ुशी आहे त ख़ुशी जे अंदाज़ में ॻाईंदो। इहो फ़न जलाल चांडे साहिब कुदरती हिकिड़ी ॾात मिलियल हुई ख़ुदा जे तरफ़ां। ऐं मूंखे त हिकु शइ यादि आई, हिकिड़ो कसीदो चऊं मनक़बत चऊं, मेरे पीर जे दर 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 ते सर आलम आया सर को झुका अली हैदर कर 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 के। हाणे इन में हिकिड़ो मिसरो ॾिए थो जंहिंमें अली साईं जी विलादत जो जेको वाक़ियो आहे उहो ज़हनशीन थी थो वञे पियो, त हज़रत अली साईं जन मन काबे में ॼाया। हूअं आम तरह ते त हर माण्हू इहो इल्मु रखे थो, पढ़ी आयो आहे, पर उनजी अहमियत जेका आहे न, जलाल साहिब पंहिंजे हिन में मनक़बत में वाज़े करे छॾियईं त जेको ॿुधण वारो आम माण्हू बि जेकॾहिं कंहिं न पढ़ियो आहे उनखे बि इहो ज़हनशीन थी वेंदो त अली साईं जन काबे में ॼाया। पहली निशानी पीर अली दी काबे अंदरि ॼावा, मिली मुबारक मोहम्मद को हे तेॾा भाई आया। माना ॾिसो हिकिड़ी तारीख़ वरजाए थो पियो, त उन शइ खे अहिड़ी तरह बयानु कंदो जो माण्हुनि जे ज़हन ते उहो नक्श थी वेंदा। सो इहो फ़न त हुयो न जलाल साहिब वटि अदा। साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहिबु, सच पुछो न त तव्हां जेको मूंखे अंदाज़ में जेको आहे उस्ताद जलाल चंडे जो जेको आहे कसीदो ॿुधायो न, वेंदी भेण हुसैन दी वेण करे, हाणे जीअं तव्हां ॿुधायो त मूंखे मज़ो अची वियो। पोइ मां वरी वियुसि, वरी उस्ताद जलाल चंडे जो वरी कसीदो वरी ॿुधियुमि त साईं कसीदे में एॾो ॾुख हो, एॾो ॾुख बाक़ी त माना अखियुनि मां ॻोढ़ा अची विया। माना एॾो ॾुख हिन में समायल हो साईं। ऐं बीह वाट ते बाबा इन में बि साईं एॾो ॾुख हो। ऐं ॿियो जेको शाम जे बारे में चई त इमाम जेको आहे क़ैद थियो, त माना उन में बि कसीदे में साईं एॾो ॾुख, वॾो ॾुख आहे त हर ॻाल्हि में महिनत न, जेको महिनत कंदो उनजो उहो खटियो खाईंदो। हाणे अॼु जा फ़नकार शाइरी खे इन शयुनि खे हल्को वठनि था, पोइ उनजो वैल्यू एतिरो आहे। हू माण्हू उन दौर में हिकिड़ो अनपढ़ियो माण्हू थी करे एॾी दिलचस्पी वरितईं हिन फ़न में जो हू उस्ताद थी वियो। जीअं हाणे पुछो इश्क दी ख़बर इमाम कनू, जहिड़ा क़ैद निभाया शाम कनू। ही सॼो वाक़ियो त मीरनि जी हुकूमत हुई, बादशाही हुई। अॻे बादशाही इलाइक़े ते जीअं हाणे जेका ज़िला नी, त इन लेवल ते हर हिकु पंहिंजी बादशाही क़ाइमु कयूं वेठो हूंदो। मीर थिया, टालपुर थिया, कलोड़ा थिया, या सिंध जा 2-3 शहर उन्हनि ते कंहिंजी हुकूमत ते अहिड़े लेवल ते उन्हनि ऐलान कयो त बाबा हर को पंहिंजो जेको आहे सो कलाम ठाहे अचे। इन शाइर बाबति जलाल साहिबु माना उहो पूरो किसो ॿुधाए थो त हिकिड़े चयो त पुछो इश्क दी ख़बर आतार कनू शमशल हक़ दे यार कनू। पोइ उते इहो फ़क़ीर अलाह यार आबिद उथी बीहे थो, उहो जेको हुनखे टोके थो त भाउ तोखे ख़बर न हुई, तूं इहा ॻाल्हि न करी आहे। पोइ उन वक़्तु बादशाह उहो चिड़ी पियुसि, चई तोखे ख़बर आहे? चई मूंखे ख़बर तॾहिं चयोमांसि। पोइ इहो ई कलाम ॻाए थो त पुछो इश्क दी ख़बर इमाम कनू, जहिड़ा क़ैद निभाया। हाणे हुन त कई शाइरी, हिन अंदाज़ अख़्तियार, अंदाज़ बि अहिड़ो जो अॼु ताईं बि मज़ेदार आहे ऐं ॿुधण लाइ दिलि चवंदी आहे त माण्हू ॿुधे वेठो। इहो फ़न हुयो साईं जलाल चंडे जो।